अॼु जे दौर में जेकॾहिं असां गौर कयूं त असांखे कुझु क़िस्म जा कैटेगरीज़ मिलंदा ऐं उहे कैटेगरीज़ हूंदा आहिनि असांजे हार्डवेयर में, मेमोरी कार्ड्स में, USB में या असांजे मोबाइल फ़ोन्स में जेके मेमरीज़ मिलंदा आहिनि उहे कुझु हिन रीति हूंदा आहिनि। त GBs में मिलंदा आहिनि, असांखे MBs में मिलंदा आहिनि। जेका नंढा स्मार्टफोन्स आहिनि जीअं कीपैड वग़ैरह थिया उनजी रैम रोम जेका हूंदी आहे उहा MBs में हूंदी आहे, जीअं 32 MB 64 MB, इन खां मैक्सिमम जेका आहे उहा 64 MB रैम ऐं रोम हूंदी आहे। ऐं जेके वॾा वॾा स्मार्टफोन्स हूंदा आहिनि, एंड्रॉइड हूंदा आहिनि या वरी आईफोन्स हूंदा आहिनि, उन्हनि में असांजा जेके रैम रोम हूंदा आहिनि उहे 8 खां 16 खां 20 ताईं अॼुकल्ह रैम अची पहुता आहिनि ऐं रोम 512 ऐं 1 TB ताईं पहुता आहिनि। हाणे तव्हां सोचींदव त TB छा आहे? सभिनि खां पहिरियों तव्हांखे मां हीअ वीडियो ॾेखारींदुसि ऐं उनखां पोइ अॻे हलूं था। स्पीड 1 THz, मेमोरी 1 ZB। तव्हां वीडियो ॾिठो, हिते रोबोट चए थो त हेलो वर्ल्ड, आई एम रोबो, स्पीड 1 THz एंड मेमोरी 1 ZB। हाणे स्पीड 1 THz ऐं 1 ZB जो मतिलबु छा आहे, असां इनखे अॼु बयानु कंदासीं। हाणे तव्हां गौर कयो त 1 THz हर्ट्ज़ हिते जेको आहे हिते फ्रीक्वेंसी जो असांजो यूनिट आहे। हे जेको तव्हां वीडियो प्लेयर ॾिसो था इहो फ्रीक्वेंसी जो हिकु वीडियो हली रहियो आहे जंहिंमें हिकु लहर पूरे थियण खां पोइ हिकु हर्ट्ज़ पैदा थिए थो। इहो हर्ट्ज़ फ्रीक्वेंसी जो हिकु यूनिट आहे। जॾहिं वेव पूरा थी वेंदा आहिनि त हिकु हर्ट्ज़ पैदा थींदो आहे ऐं उहो रोबोट पाण खे ॿुधाए थो त मुंहिंजी जेका फ्रीक्वेंसी आहे, जेको हर्ट्ज़ आहे उहो 1 THz। हाणे टेरा छा थी वियो त जेकॾहिं असां MBs खे ॾिसूं त MBs जेका पहिरीं हुनजी क्वालिफिकेशन MBs जी हूंदी आहे उहा हूंदी आहे बिट। हाणे बिट तव्हां पुछंदो बिट छा आहे, त बिट जेका पहिरीं हूंदा आहिनि KBs हूंदा आहिनि, MBs हूंदा आहिनि, GBs हूंदा आहिनि, उन खां पोइ मथे वञा यूनिट आहिनि, हेठि बि यूनिट आहिनि। जेका हुनजी सभिनि खां हेठि यूनिट आहे उहा हूंदी आहे बिट। हाणे हिकु बिट जेको हूंदो आहे उहो डिजिटल बिट जे बराबरि हूंदो आहे ऐं जेकॾहिं असां 8 बिट खे मिलाईंदासीं त असांजो हिकु बाइट तयारु थींदो। हाणे बाइट छा आहे? बाइट किलोबाइट हूंदो आहे। किलोबाइट कीअं? जेकॾहिं असां 1024 बाइट्स खे मिलाईंदासीं त असांजो हिकिड़ो किलोबाइट तयारु थींदो, जंहिंखे असां चवंदा आहियूं KB। ऐं उहो असांजो स्मार्टफोन, नंढनि स्मार्टफोन में यूज़ थींदो आहे। अक्सर जेके असांजा हूंदा आहिनि नंढा नंढा फ़ोटोज़ हूंदा आहिनि या वरी जेके कीपैड्स मोबाइल हूंदा आहिनि उन्हनि में असां जेके KBs वग़ैरह इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ जेकॾहिं असां 1024 वरी किलो बाइट्स खे मिलाईंदासीं, जीअं मतिलबु KBs खे मिलाईंदासीं त असांजो उन खां पोइ ईंदो हिकु MB तयारु थींदो, जंहिंखे असां अक्सर करे इस्तेमालु कंदा आहियूं, नेट वग़ैरह में इस्तेमालु कंदा आहियूं ऐं उन खां पोइ असां ॿियनि जॻहियुनि ते बि इस्तेमालु कंदा आहियूं। MB जो फुल फॉर्म आहे मेगाबाइट। हाणे B सभिनी में अची थो वञे, मतिलबु उहो थियो बाइट। हाणे हिते मेगाबाइट ऐं जेकॾहिं असां 1024 वरी मेगाबाइट्स खे मिलाए ॾिसूं त असांखे हिकु मिलंदो GB, जेको असांखे मेमोरी कार्ड्स मिलंदो आहे, रैम्स मिलंदो आहे 4 GB 6 GB 8 GB 12 GB 18 GB 20 GB रैम मिली वेंदो आहे असांखे। असां जेकॾहिं मेमोरी कार्ड्स खे ॾिसूं त असांखे 8 खां वेंदे 1024 मेमोरी कार्ड्स मिलंदा आहिनि, उहे GBs में मिलंदा आहिनि। हाणे GB जो फुल फॉर्म आहे गीगाबाइट। हाणे जेकॾहिं असां वरी सोचूं त गीगाबाइट्स जो फुल फॉर्म छा थींदो? गीगाबाइट खे जेकॾहिं असां 1024 गीगाबाइट्स खे मिलायूं त उहो छा थींदो? हाणे असां वटि हूंदा 1024 गीगाबाइट्स, असां जेकॾहिं उन्हनि खे मिलायूं त असां वटि 1 टेराबाइट तयारु थींदो, जेको अक्सर हार्डवेयर्स में इस्तेमालु थींदो आहे। वॾा जेके कंप्यूटर्स हूंदा आहिनि, जेके दोस्त फिल्मूं रखंदा आहिनि कंप्यूटर्स में या वरी इहो कारोबार कंदा आहिनि फिल्मुनि वग़ैरह जो रखण जो, हेॾो वॾो कंप्यूटरिंग जो, उहे रखंदा आहिनि टेराबाइट्स जा। उन्हनि जी जेका मुदत हूंदी आहे उहा हूंदी आहे टेराबाइट्स ताईं। टेराबाइट्स मतिलबु TB। 1024 GB, किन वटि 10 टेराबाइट हूंदा आहिनि, कंहिं वटि 20 हूंदा आहिनि, जंहिंजी रेंज वधीक हुजे उहे 20 ताईं मैक्सिमम 20 ताईं रखंदा। छाकाणि जेकॾहिं असां 1024 खे 20 सां ज़रब कयूं त इलाही GB असांजा तयारु थी बीहंदा, जेके हूंदा GBs ऐं टेराबाइट। जेकॾहिं असां वरी ॾिसूं त जेकॾहिं असां 1024 टेराबाइट खे मिलंदासीं त छा तयारु थींदो? उन जो नालो रहंदो PB, मतिलबु हूंदो पेटाबाइट। हाणे पेटाबाइट छा आहे त पेटाबाइट टेराबाइट्स खे मिलाए करे असां पेटाबाइट ठाहींदा आहियूं ऐं जेकॾहिं वरी असां 1024 पेटाबाइट खे मिलाईंदासीं त छा तयारु थींदो? उन जो नालो हूंदो EB, एक्ज़ाबाइट। EXA एक्ज़ा ऐं BYT बाइट, एक्ज़ाबाइट। जेकॾहिं असां वरी इन्हनि खे अञा वधीक मिलाइण जी कोशिशि कयूं त जेकॾहिं असां 1024 एक्ज़ाबाइट खे मिलायूं त छा तयारु थींदो? उहो तयारु थींदो 1024 ज़ेटाबाइट। हाणे उहा वरी साॻी ॻाल्हि रोबोट वारी पहुती, जेको रोबोट चवंदो आहे स्पीड 1 THz, मेमोरी 1 ZB। हाणे मेमोरी जेका हुन रोबोट जी हूंदी आहे उहा 1 ZB हूंदी आहे। हाणे तव्हां पाण पंहिंजी कैलकुलेशन करे अचो त जेका घणा GB बीहे थी, घणा MB बीहे थी जेका रोबोट आहे उनजी मेमोरी। हाणे वरी तव्हां चवंदव त जेका आहे ज़ेटाबाइट या ज़ेटाबाइट्स खां अलावा मथे अञा बि कहिड़ा थी सघनि था। जेकॾहिं असां वरी 1024 ज़ेटाबाइट्स के मिलायूं तो छा तैयार थींदो? उन जो नालो हूंदो YB योटाबाइट। योटाबाइट हाणे योटाबाइट खां बि अलावा मथे असांखे वैल्यूज़ कुझु मिलंदा आहिनि। हाणे उहे कहिड़ा आहिनि? जेकॾहिं असां ॾिसूं
त जेकॾहिं 1024 सां योटाबाइट खे मिलायूं असां छा तयारु थींदो त उहो हूंदो बोर्नोटोबाइट BRONOTOBYT बोर्नोटोबाइट मतिलबु अहिड़े कुझु मतिलबु स्पेलिंग आहे हुनजी बोर्नोटोबाइट। जेकॾहिं तव्हां वधीक हिन जे बारे में ॼाण हासिलु करणु चाहियो त गूगल सॼी भरी पई आहे, तव्हां वधो ॼाण हासिलु करे सघो था। ऐं जेका हुनजी इन खां बि अञा वधीक 1024 सां जेकॾहिं बोर्नोटोबाइट मिलायूं त हुनजी हिकु लास्ट स्टेज ईंदी आहे, उनखे चवंदा आहियूं असां जियोबाइट GEOPBYT जियोबाइट। हाणे जियोबाइट जी लास्ट स्टेज आहे। हाणे तव्हां पंहिंजे ज़हन में इहो सोचींदा हूंदो त यार छा आहे मतिलबु हेॾा वैल्यूज़ असां छो कढिया आहिनि ऐं हिन हेतिरा स्टेज मतिलबु छो आया आहिनि। त हिन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे त उहो जेकॾहिं असां यूट्यूब ते ॾिसूं त अरबें ख़रबें वीडियो पिया आहिनि, ट्रिलियन वीडियो पिया आहिनि ऐं यूट्यूब जी जेका सॼी मेमोरी हूंदी उहा छा बोर्नोटोबाइट जे बोर्नोटोबाइट खां वधीक हूंदी। बेशक इन्हनि खां टी बि थी सघे थी, छाकाणि त हिकु सेकेंड में तव्हां पाण सोचो त यूट्यूब ते घणा वीडियोज़ अपलोड थींदा। जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु कलाक जेके बि यूट्यूब ते वीडियोज़ अपलोड थियनि था, जेकॾहिं असां सभिनी उन्हनि हिकु कलाक में जेके बि थिया आहिनि वीडियोज़ अपलोड, उन्हनि खे तव्हां ॾिसण जी कोशिशि कयो न, तव्हांखे 7 साल लॻी वेंदा, तव्हां उन मुकमल सभिनी वीडियोनि खे कान ॾिसी सघंदो। हाणे तव्हां पाण ते रेशियो लॻाए सघो था त हिकु कलाक में सिर्फ़ु घणा वीडियोज़ अपलोड थियनि था ऐं टोटली जेके बि साल गुज़री चुका आहिनि उन में घणा वीडियोज़ अपलोड थिया हूंदा ऐं उन्हनि जी मेमोरी केतिरी हूंदी। ऐं जियोबाइट जेका लास्ट यूनिट हिननि रखी आहे उहा फ़िलहाल हिन जेका मॉडर्न दौर हले थो इन मुताबिक़ हिननि रखी आहे त जियोबाइट। अञा जियोबाइट खां मथे वैल्यूज़ अची वेंदा त तव्हां पाण अंदाज़ लॻाए सघो था। GB हाणे हिन वक़्तु जेका लोकल हले थी इहा वैल्यू हले थी ऐं GB खां इलाही मथे सारा अची सघनि था ऐं उहो ईंदा बि सही। हिन वक़्तु असां मेमोरी यूज़ था कयूं GB में 128 GB असां चवंदा असांजे मोबाइल जी ज़रूरत आहे 128 GB हुजे मोबाइल असांजी, असांजी 256 मोबाइल जी हुजे, मतिलबु जेका मेमोरी हुजे उहा हुजे। हिकु अहिड़ो वक़्तु ईंदो जॾहिं असां चवंदा आहियूं असांजी जेका मोबाइल आहे हुनजी 1 TB हुअणु घुरिजे। 1 TB थी वई ऐं जेके असां हिन वक़्तु वीडियो रिकॉर्ड करे रहिया आहियूं, वीडियो जेका साइज़ हूंदी मतिलबु एग्ज़ाम्पल 1 GB जी थी वई, 2 GB जी थी वई, 3 GB थी वई ऐं उहा जेकॾहिं मॉडर्न दौर अञा वधीक थी वियो 2003 थी वियो 2040 थी वियो, उन में जेकॾहिं इहा मां साॻी वीडियो रिकॉर्ड कयां न उहा थी सघे 1 TB ताईं पहुची वञे। छो? छाकाणि जेके FPS हूंदा आहिनि, क्वालिटियूं हूंदियूं आहिनि, कंप्यूटर जूं कैमरा जूं वधी वेंदा ऐं GB जी असांखे वधीक ज़रूरत पवंदी। ऐं तव्हांखे मां अॻे ई मिसाल ॾेई चुको आहियां, कंप्यूटर्स में अक्सर जेके दोस्त आहिनि उहे टेराबाइट्स यूज़ कंदा आहिनि। छो यूज़ कंदा आहिनि? छाकाणि उन्हनि खे मेमोरी वॾी ज़रूरत पवंदी आहे। हाणे यूट्यूब ते हिन वक़्तु जेको मवादु पियो आहे उहो तक़रीबन बोर्नोटो ऐं गोर्नोटोबाइट्स खां जियोबाइट्स खां वधीक पियल आहे। त हीअ हिन अॼु जी हिकु नंढी मालूमाती वीडियो, उमेदु आहे तव्हांखे पसंदि आए थी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस कयो। मिलंदासीं इंशाअल्लाह अहिड़ी इंट्रस्टिंग नई वीडियो सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।